नाज़रीन अहम ख़बर असां शेयर पिया करियूं त सिंध हाई कोर्ट तालीम खाते के सूबे में उस्तादनि जी वधीक भर्तियुनि ते कार्रवाई खां रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस हुकुम ॾिनो आहे त अदालती हुकुम खां सवाइ कंहिं बि उम्मीदवार खे ज्वाइनिंग ऑर्डर जारी न कया वञनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जी सरबराही में 2 रुकनी बेंच IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़ हार्ड एरियाज़ जे उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण खिलाफ़ एडवोकेट दानिश राशिद खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस सेक्रेटरी तालीम खां सवाल कयो त ही हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया छा हूंदो आहे, जंहिं ते सेक्रेटरी तालीम ॿुधायो त असां थाणे बोला खान ऐं काछे समेत ॿियनि इलाइक़नि में ऑर्डर ॾिना आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त थाणो बोला खान जामशोरो ज़िलो में आहे, जिथे 3 वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि। तव्हां थाणो बोला खान खे हार्ड एरिया कीअं करार ॾेई छॾियो? चीफ जस्टिस सेक्रेटरी तालीम सां मुखातिब थींदे चयो त ही समूरो ड्रामो तव्हांजी सियासी मुफ़ादनि लाइ आहे। हाणे कंहिंखे बि अदालती हुकुम खां सवाइ ऑर्डर जारी न थियण घुर्जनि। नाज़रीन अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त सिंध हाई कोर्ट तालीम खाते खे सूबे में उस्तादनि जी वधीक भर्तियुनि ते कार्रवाई रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस हुकुम ॾिनो आहे त अदालती हुकुम खां सवाइ कंहिं बि उम्मीदवार खे ज्वाइनिंग ऑर्डर जारी न कया वञनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जी सरबराही में 2 रुकनी बेंच IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़ हार्ड एरियाज़ जे उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण खिलाफ़ एडवोकेट दानिश राशिद खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस सेक्रेटरी तालीम खां सवाल कयो त ही ऑर्डर